कावश ग्रुप जे सॾ ते धरती सां मोहबत जे इज़हार तौर ते हिकु वण सिंध अमर जे नाव तहत अॼु खां उन जी शुरूआत कई पई वञे वणकारी मुहिम जो ऐं उन हवाले सां ठटे में भी जोर शोर सां सरगर्मियूं शुरू थी वियूं आहिनि। वणकारी जे हवाले सां ठटे जा हे ॿारड़ा ठटे जे वेझो पीर मोहम्मद गिरोही प्राइमरी स्कूल जा ॿारड़ा आहिनि जिन हिकु रैली कढी आहे। हिकु वण सिंध अमर जे नाव पेनाफ्लेक्स खणी रैली कढी आहे। वण हथनि में खणी जागृता रैली कढी आहे जेको स्कूल खां वठी बाईपास चौक ताईं उन खां रैली कढण खां पोइ जेके वणकारी मुहिम में हिसो वरितो आहे वण लॻाए रहिया आहिनि। वण जेके लॻाए हिन ॾींहं जो बाक़ाइदा तौर ते जेको आहे वणकारी मुहिम जो आगाज़ कयो वियो आहे पीर मोहम्मद गिरोही प्राइमरी स्कूल जे ॿारनि ऐं उस्तादनि जे तरफ़ां ऐं धरतीअ सां मोहबत जे इज़हार जे तौर ते हे वण हंधा विया आहिनि जेके ॿार जेके आहिनि उन्हनि खे लॻाए रहिया आहिनि ऐं इंतिहाई ख़ूबसूरत माहौल आहे हिते। उहो अॼु सुबुह खां सवेर खां ई जीअं ई 8 जुलाई जो अॼु सुबुह खां सिज लथो आहे सिज उभरियो आहे त ॿारड़ा जेके आहिनि सरगर्म थी विया आहिनि ऐं पंहिंजी धरतीअ सां प्यार कंदे प्यार जे इज़हार तौर ते वण लॻाए रहिया आहिनि। अचो त ॿारनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। बाबा ही छा कयो अथव? वण पोखींदासीं हिन मां असांखे हर चीज़ मिले थी ऑक्सीजन मिले थी असांखे वण जी छां मिले थी। ॿारड़ियूं बि हिते शामिल आहिनि ॿारड़ियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। बाबा ही छा कयो अथव? वण छा कंदा? पोखींदासीं। वण लॻाइण सां कहिड़ा फ़ाइदा आहिनि? असांखे छां मिले थी ॿूटा मिले मुल्क सां सब्ज थिए थी। वण लॻाईंदासीं असांखे छां मिलंदो ॿियो ज़मीन सरस थींदो। असांखे वण मां इलाही फ़ाइदा मिलनि था छांव मिले थी ऑक्सीजन मिले थी इन खे ॻोठनि ऐं घरनि स्कूलनि में वण लॻाईंदासीं। वणकारी जे हवाले सां ॿारनि में इंतिहाई ज़बरदस्त जोश नज़र अची रहियो आहे इन करे त वण पोखण जो कुझु माहौल जे तरफ़ जे लाइ इंतिहाई बहितर आहिनि। केतिरनि जे सॾ ते 8 तारीख़ खां हिननि जो जेको हफ़्ते वारो मुहिम हले पियो वणकारी जो इन हवाले सां ॿारनि में बि तमामु जोश आहे। ऐं त चवां थो सभिनी ॻोठनि में स्कूलनि में इहा वणकारी ज़रूरी आहे तमामु बहितरीन आहे। हाणे जन पखी पखण जे लाइ छांव जे लाइ हसण त इलाही एतिरा ॿार आहिनि जेको वण जे छां में हूंदा आहिनि हाफ टाइम ते बि इहे वण जी छां में हूंदा इहा एतिरी गर्मी जे एतिरी हुजे हूंदे बि असांखे इहो महसूसु घटि थींदो तमामु कोन थींदो महसूसु। जी नाज़रीन तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी इंतिहाई ख़ुशगवार माहौल आहे जो हिते ॿारड़ा हुजनि ॻोठाणा हुजनि उहे जेके अॼु केटीअ ऐं कावश जे सॾ ते जीअं ई अॼु ॾींहुं सिज उभरियो आहे 8 जुलाई जो जेके हिकु वण सिंध माउ जे नाव जे हिन उनवान तहत जेको वणकारी मुहिम शुरू कई पई वञे उन लाइ जेके खॾा खोटिया विया आहिनि इन खॾनि में वण लॻाया पिया वञनि ॾाढो ख़ूबसूरत मंज़र आहे। ऐं ठटे में मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे जिते माण्हुनि जे पारां सियासी समाजी धुरियुनि जे तरफ़ां अदबी इल्मी धुरियुनि जे पारां फनकार ट्रस्ट जे तरफ़ां ऐं मुख़्तलिफ़ शख़्सियतनि पारां जेके वणकारी जो मुहिम जो अॼु आगाज़ थी रहियो आहे वॾे अंग में माण्हुनि पारां पंहिंजी धरतीअ सां मोहबत जे इज़हार जे तौर ते वण लॻाए रहिया आहिनि। उते प्राइमरी स्कूल पीर मोहम्मद गिरोही जे ॿारनि जे पारां जागृता रैली कढी अॼु जेका वण लॻाइण जी जेका मुहिम जो बाज़ाब्ता तौर ते इफ़्तिताह कयो वियो आहे आगाज़ कयो वियो आहे ऐं वणकारी मुहिम जो सिलसिलो जारी आहे। वक़्तनि ब वक़्तनि पंहिंजे नाज़रीन सां शेयर कंदा रहंदासीं आगाह कंदा रहंदासीं त जीअं ठटे जे हिन न रुगो हिन इलाइक़े जा न्यू बाईपास वारे चौक जो यूसी फकी रोड जे इलाइक़े जा ठटे शहर में पर पूरे ज़िले अंदरि ऐं ज़िले समेत पूरे सिंध में अॼु जेका वणकारी जेका मुहिम शुरू थी आहे उनखे भरपूर नमूने सां कामयाबी मिली रही आहे। वॾे अंग में माण्हू जेके हर माण्हू जेको आहे इन जस्तजू में रुधल आहे त उहे वण पोखे जेको आहे पंहिंजी धरती माउ सां मोहबत जो इज़हार करे जीअं त के जेको मुहिम आहे उन मुहिम जो ठटे में आगाज़ थी चुको आहे। वॾे अंग में वण पोखण जो हिन वक़्तु आगाज़ सिलसिलो जारी आहे। कैमरामैन अब्बास अली सां गॾु महबूब गिरोही।